जय झूलेलाल दोस्तों। अॼु असां ठाहींदासीं सिंधियुनि जा होली जा स्पेशल गिहर। बिल्कुलु बाज़ार वांगुरु ठहंदा, जीअं बाज़ार में बिल्कुलु क्रिस्पी और जूसी हूंदा आहिनि, सेम तीअं ई घर में ठाहींदासीं। जय झूलेलाल दोस्तों, मां मुस्कान आहूजा और तव्हांजो स्वागत आहे मुंहिंजे चैनल हुनर मुस्कान का ते। हिकु वॾो बाउल खणंदासीं, उन में विझंदासीं अधु किलो मैदो। मां अधु किलो मैदे मां हिते गिहर ठाहिया आहिनि। इन में विझंदासीं 2 गिलास पाणी, पर हिकु महिल न विझणो आहे, थोरो थोरो करे विझंदासीं ऐं कंटिन्यूअस इनखे मिक्स कंदासीं जीअं इन में ॻोड़ा न थियनि। मां हिते पहिरियों फोक जो इस्तेमालु कयो आहे। थोरो थोरो करे पाणी विझंदासीं और कंटिन्यूअस इनखे ॾिसो हीअं मिक्स कंदासीं। मेन प्रोसेस इहो ई आहे। जीअं असां पटाटे जा पकोड़ा ठाहींदा आहियूं त कीअं बेसण ठाहींदा आहियूं, उन तरह असांखे मैदे जो गोल ठाहिणो आहे। चङी तरह तव्हां चाहियो त हथ जो इस्तेमालु करे चङी तरह इन मां ॻोड़ा कढणा आहिनि और बिल्कुलु स्मूथ बैटर तयारु करिणो आहे। इन में विझंदासीं ऑरेंज रेड कलर, 1 पिंच। इनखे चङी तरह मिक्स करे असांखे इनखे ढके करे रखिणो आहे। मेन प्रोसेस इहो ई आहे। इनखे असां ढके करे 2 ॾींहं रखंदासीं कंहिं गरम जॻह ते। बिल्कुलु बि इनखे डिस्टर्ब न करिणो आहे। त मां हिते ओवन जे पासे में रखी छॾियो। 2 ॾींहंनि खां पोइ असां इनखे खोलींदासीं त इन जे मथां ॾिसो हिन तरह हिकु लेयर अची वेंदो। इहो लेयर जेको आहे असांखे कढणो आहे। ॿाहिरि असां गिहर वठंदा आहियूं त हल्की सी खटास जेका ईंदी आहे इन प्रोसेस जे करे ईंदी आहे, छाकाणि त इन में अटो जेको आहे फर्मेंट थी वेंदो आहे। त 2 ॾींहं पूरा रखंदासीं असां इनखे। इहो लेयर अगरि न कढंदासीं त पाइपिंग बैग में इहो अटकंदो त स्मूथ बैटर न तयारु थींदो। इन जे करे असां इनखे कढी वठंदासीं और इनखे चङी तरह मिक्स कंदासीं। 2 ॾींहं असां इनखे फर्मेंटेशन लाइ रखियो होसीं। 1/2 किलो मैदो आहे त उन में हाणे मां 100 ग्राम मैदो एक्स्ट्रा विधो आहे। इनखे चङी तरह वापसि मिक्स कंदासीं, बिल्कुलु स्मूथ बैटर तयारु कंदासीं और इन मां पोइ असां तयारु कंदासीं गिहर। ॾिसो बैटर जेको आहे फ्री फ्लोइंग ऐं घाटो हुअणु खपे। हाणे तयारु कंदासीं असां चाशनी। त हिकु बाटले में खणंदासीं असां खंडु, 650 ग्राम खंडु खई आहे। ओतिरो ई उन में पाणी विझणो आहे। पाणी विझी करे असां हिनखे टकाईंदासीं। 1 तार जी चाशनी तयारु करणी आहे। बाहि खे तेज़ रखी करे 1 तार जी चाशनी ठाहींदासीं। लॻभॻि 5 खां 7 मिंटनि में इहा चाशनी तयारु थी वेंदी। ॾिसो हीअं चेक कंदासीं 1 तार जी चाशनी। इन में असां विझंदासीं फिटकी, 1 चांवर जे दाणे जेतिरी, और उन सां गॾु विझंदासीं टाटरी 1/4 स्पून। उन खां पोइ खणंदासीं 1 तई, उन में विझंदासीं रिंग। जेको बैटर आहे उनखे पाइपिंग बैग में विझी करे असां हिन तरह ॾिसो गिहर तयारु कंदासीं। पहिरियों साइड्स खां विझणो आहे, पोइ सेंटर ते अचिणो आहे और कंटिन्यूस ॾिसो घुमाए रही आहियां मां। हिकु ई जॻह ते न विझणो आहे। बाहि खे मां मीडियम रखियो आहे, पोइ सिम करे छॾींदसि। जीअं पासा छॾिजंदा उन खां पोइ रिंग कढी छॾींदासीं और ॿिन्ही तरफ़ सां इनखे चङी तरह असांखे फ्राए करिणो आहे। इहो क्रिस्प फ्राए थी वेंदो। चाशनी जेका आहे असां थधी करण लाइ रखी हुईसीं, त उहा चाशनी जेका आहे अध खां मथे थधी थी वेंदी। उन खां पोइ ई गिहर जेको आहे डायरेक्ट तईअ मां कढी करे असांखे चाशनीअ में विझणो आहे। इनखे हल्को सो प्रेस कंदासीं अंदरि। 30 खां 40 सेकंडनि में इनखे असां ॿाहिरि कढी छॾींदासीं। पोइ जेका चाशनी इन में एब्ज़ॉर्ब थियणी हूंदी उहा एब्ज़ॉर्ब थी वेंदी और इनखे असां कढी करे अलॻि सां प्लेट में रखंदासीं, जीअं एक्सिस चाशनी जेका आहे उन मां निकिरी वञे। अहिड़ी तरह असां सभु गिहर तयारु कंदासीं। गिहरनि जे मथां डेकोरेशन जे लाइ असां हिन में विझंदासीं गुलाब जूं पतियूं, ड्राई फ्रूट। तव्हां चाहियो त रबड़ी बि विझी सघंदा आहियो, वर्क लॻाए सघंदा आहियो इन में। इहे असांजा गिहर जेके आहिनि बिल्कुलु तयारु थी विया आहिनि। जीअं मां ॿुधायोमांव, ॿाहिरां क्रिस्पी और अंदरां जूसी जीअं बाज़ार में मिलंदा आहिनि, ओड़ा ई गिहर जेके आहिनि असां घर में ठाहिया आहिनि। तव्हां बि ज़रूरु ठाहियो और मूंखे कमेंट सेक्शन में ज़रूरु ॿुधाइजो त तव्हांखे रेसिपी कीअं लॻी। और जीअं मूंखे हमेशह साथ ॾिनो अथव, तीअं हमेशह मूंखे साथ प्यार ॾिजो और मुंहिंजो वीडियोस ॾिसण लाइ तव्हांजो तहे दिलि सां धन्यवाद। जय झूलेलाल।